दोस्तों मैं सौराब सुमरो मां ॾिसी रहिया आहियो ज़ाकिर शेख ऑफिशियल यूट्यूब चैनल ऐं असां गॾु ज़ाकिर शेख बाक़ायदे पंहिंजी असली हालत में मौजूद आहे। अॼु असां सभु हिते ईद मिलन पार्टी ते गॾु थिया आहियूं। ज़ाकिर शेख साहब जी तरफ़ां ईद मिलन पार्टी जंहिंमें साईं तव्हांजी वॾी महिरबानी असांखे ईद ते यादि रखियव, हूअं बि यादि रखंदा तव्हांजी महिरबानी। मां बि ॾाढो ख़ुशि आहियां, सभु तव्हां गॾु थिया हो, मुंहिंजा दोस्त सौराब तव्हां आहियो ऐं नजमा काविश मैडम जी जी ऐं डॉक्टर साहब जेको आहे ऐं हीरान जेको आहे असांजो मुंहिंजो अधु मुड़ुसु ऐं अॼु पहिरियों दफ़ो हिन चयो आहे अॼु मां ॾाढो ख़ुशि थियो, न त हूअं चवंदो आहे ॾाढी ख़ुशि थी आहियां। डॉक्टर फ़हीम शेख साहब बि असां सां गॾु आहे ऐं जिन जी गज़ल एंटरप्राइज़िस तमामु ज़बरदस्त कंपनी आहे, म्यूज़िक कंपनी। साईं तव्हांखे कीअं लॻो अॼु ज़ाकिर शेख जी मेज़बानी कई आहे? सर तमामु घणो मज़ो आयो ज़ाकिर भाई जी ज़ाकिर भाई जी इन्विटेशन ते आया, सभु गॾु थियासीं, तमामु घणो मज़ो आयो। अली गुल भाई सां, सौराब भाई सां ऐं अदी नजमा सां, अली साहब बंडल ऑफ थैंक्स। मज़ो अची वियो वॾो, बिल्कुलु। प्रोड्यूसर माण्हू ने वरी ॻाल्हाईंदा घटि आहिनि स्क्रीन ते थोरो। अली गुल मला साहब तमामु ज़बरदस्त मज़ो आयो। ईद जो ॿियों ॾींहुं आहे ऐं ज़ाकिर भाउ असांखे घुरायो, सभिनी खे गॾु कयईं ऐं असांखे ख़ुशी थी वॾी जो सभई सीनियर माण्हू गॾु थिया आहिनि। अली रज़ा साहब आयो, या अञा वधीक ख़ुशी थी असांखे। ॾाढो माना वॾे अरसे खां अली रज़ा कटपर खे ॾिठो अथऊं ज़िंदा हालत में, इन जे करे वॾी ख़ुशी। जी नजमा काविश साहिबा असां सां गॾु आहे। अस्सलाम वालेकुम। जीअं त अॼु असां अदा ज़ाकिर शेख जे घर मौजूदु आहियूं। घणा माण्हू मूंखे चवंदा आहिनि त तव्हां चिंबड़ी चिंबड़ी फ़ोटो कढाईंदव, त हो मुंहिंजो भाउ आहे, मां हुन सां चिंबड़ी फ़ोटो कढाए सघां थी। सो अॼु अदा असांजी दावत कई आहे, ॾाढी ख़ुशी थी ऐं सभिनीनि सां मुलाक़ात थी। तव्हां बि आया आहियो, अली वारा आहिनि, अली रज़ा आयो आहे, त इलाही सुठो लॻो ऐं थैंक यू सो मच अदा ज़ाकिर तव्हांजी। ॾाढो ॾुख थियो, तव्हां चओ त जेको आहे मुंहिंजो भाउ आहे, हमेशह मूंखे चवंदा हो पाण में भेणूं आहियूं, हमेशह चवंदी आहे त पाण में भेणूं आहियूं। उहो जॾहिं तव्हां लेडीज़ गेटअप में अचो तॾहिं न, फ़िलहाल त तव्हां फ़ाइदो न वठो न। जी अली रज़ा कटपर बि असां सां गॾु। अली रज़ा कटपर साहब कीअं लॻो ज़ाकिर शेख साहब जी दावत कई, ईद मिलन पार्टी कई? हवा ॾाढो सुठो लॻो ऐं सभिनीनि खां वधीक इहो सुठो लॻो त अली गुल सां मुलाक़ात थी वई, सौराब तो सां मुलाक़ात थी वई, नजमा भाईजान सां मुलाक़ात थी वई। हे त हाणे मुंहिंजे घर जो भाती आहे। जी जी ऐं मूंखे इहो पंहिंजो घरु आहे। वाह वाह ज़बरदस्त। न तव्हां सभु बि आहियो, भले तूं बि आई शादी में बिल्कुलु बिल्कुलु बिल्कुलु। ऐं नाज़रीन भाती आहियोसि, मां वाधारो भाती आहियां घर जो। ऐं नाज़रीन खे शायदि यादि हूंदो न हूंदो, जेके पुराणे दौर जा माण्हुनि खे यादि हूंदो, फासला ड्रामे में तव्हां गॾु कमु कयो अली रज़ा कटपर सां। सिंधी मीडिया जो पहिरियों सोप जंहिंमें असां पाण हिली वियासीं, त असांजा अहिड़ा कैरेक्टर्स आहिनि, माना असांखे इहो करिणो आहे। बिल्कुलु बिल्कुलु। ऐं मोहम्मद अली ईसानी साहब बि हुयो तव्हां सां, मुंहिंजे हस्बैंड जो रोल। ऐं हुन में हिकिड़ो सीन आहे जंहिंमें अली रज़ा कटपर ते फायरिंग थी आहे, हिननि खे फ़ोन आई अली रज़ा कटपर ते फायरिंग थी आहे, ऐं पोइ जेका मोहम्मद अली ईसानी जी परफॉर्मेंस हुई उहा नथा ॿुधाए सघूं हिते, थोरो आवाज़ कढो रहियो। अच्छा ॻाल्हि ॿुधो, हे ॻाल्हि ॿुधो, ख़बर पई आहे त हे हिन ते फायरिंग थी आहे, अलाए छा? हा इहो वाक़ई सचु आहे छा? अरे ज़ाहिर सच आहे, तॾहिं त माण्हू फ़ोन कई आहे। तारीफ़ कयो असांजे डायरेक्टर नवीद साहब जी बि इन ई आवाज़ में। ॾाढो सुठो भलो डायरेक्टर, भलो कमु थो करे, भलो। हालांकि मां ॾिठो न आहे हिन जो कमु, ॾिठो न आहे साईं, ॾिठो न आहे, पर भलो भलो छोकिरो, भलो भलो भलो। अलाए नालो अलाए छा अथसि? नवीद सोलंकी। वेरी गुड वेरी गुड वेरी गुड। थोरो अंग्रेज़ी बि ॻाल्हाईंदो। हा हा हरू भरू, इहो माना अंग्रेज़नि जो मंगणहार आहे। असां हिनखे इहो चवंदा आहियूं प्यार में, ॾाढो सुठो आर्टिस्ट आहे उहो बि। त नाज़रीन यूट्यूब जा जेके असांजा सब्सक्राइबर्स आहिनि, व्यूअर्स आहिनि, उन्हनि सभिनी खे असां सभिनी जे तरफ़ां ईद मुबारक।